नादिर वगण ऐं बरपासे में वफ़क़े सां तेज़ बरसात जो सिलसिलो जारी आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर नादिर अली मुग़ेरी। जी नादिर अली, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल समीला, मां खे अपडेट कंदो हलां त ही सॼे सिंध जीअं वगण शहर में भी जेको आहे सो राति खां वठी सावणी जी जेकी बरसात आहे उन जा राङा राति खां वठी वक़्फ़े सां जेको आहे सो जारी आहे। बरसात जेको आहे सो पवण सबबि जेके हेठान वारा इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि ऐं जेको आहे सो चारई तरफ़ जेको आहे सो पाणी जेको आहे सो आहे। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त म्युनिसिपल इंतिज़ामिया बि जेको आहे त वगण शहर ऐं बरपासे में जेके हेठान वारे इलाइक़नि में जेके बरसाति जो बीठल पाणी आहे उनखे निकाल करण जे लाइ म्युनिसिपल अमलो जेको आहे त उहो पहुची वियो आहे। पाणी कढण जो जेको कमु आहे उहो तेज़ीअ सां जारी आहे। वगण शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में राति खां वठी शुरू थियल बरसाति ॾींहं ताणी वसण जे नतीजे ऐं त इलाइक़े जे नादिर अली, जी मेहरबानी।